एसपी साहब तो असांखे ख़ातिरी ॾियारी 24 कलाकनि जी, पर अॼु असां 24 कलाकनि खां 4 ॾींहं थी विया आहिनि। अॼु बि असां एसपी साहब खे रिक्वेस्ट था कयूं त बराए महिरबानी असां मज़लूम आहियूं, मिसकीन आहियूं ऐं असांजो बेगुनाह ऐं बेसबब जेको नौजवान पुट के उन सरियाम डिकेटर वो अञा ताईं गिरफ़्तार नथो थिए, त असां सम्झूं था त शायदि तक जे एमपीनि जी एसपी साहब ते प्रेशर आहे, जंहिंजे करे एसपी साहब अञा एक्शन नथो खणे। त असां एसपी साहब बदीन ऐं डिप्टी कमिश्नर बदीन के अपील था कयूं त असांजी फौरी तौर असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं कैलाश जे कातल खे सरफराज़ निज़ामाणी के गिरफ़्तार कयो वञे। असांखे कूड़ा आसरा ॾेई रही है त असां मुख़्तलिफ़ हदनि ते छापा हणूं पिया, पर जवाबदार अञा असांखे हथ न पियो अचे। बहरहाल असां उन ॻाल्हि सां बदल कोन्हे। असां पहिरीं बि एसपी खे चयो, जॾहिं पहिरीं असां पहिरियों स्टेशन ते जॾहिं धरणो हुयो तॾहिं हुनखे चयो त असां ॾिसो जे तव्हां कातिल गिरफ़्तार कयो त असां वाइदो कयो, चयो असां बस 24 कलाकनि में आऊं कातिल गिरफ़्तार कंदो, पर हुन कातिल गिरफ़्तार कोन कयो, पंहिंजो वाइदो वफ़ा कोन कयो, मजबूरन असां ॿीहर अची धरणो हयो आहे। हाणे ही असां एसी ते धरणो हूंदो, भले एसपी अचे केर बि अचे, पर असां धरणे सां असीं कोन उथंदासीं ऐं एसी ताईं न असां वटि चूंडियल नुमाइंदो तक जो केर बि कोन पुॻो आहे। ऐं असांखे हुननि ते तमामु वॾी हैरत थिए थी, जॾहिं इलेक्शन जो टाइम थिए थो तॾहिं हिननि माण्हुनि खे बिस्तरनि मां उथारनि था, बिस्तरनि मां उथारे वोट वठनि था, पर अॼु जॾहिं उन्हनि ते ॾुखियो टाइम आयो आहे, कातिल गिरफ़्तार थियो आहे, त जो कातिल गिरफ़्तार नथो थिए त अञा ताईं केरु हिते न आहे पहुतो। सॼी सिंध में बेहसी जी इंतहा इहा आहे त को बि माण्हू मरे थो, शहीद थो थिए या कंहिंसां को ज़ुल्म थो थिए, उहो जेसिताईं रोडनि ते नथा अचनि, रस्तनि ते नथा अचनि, तेसिताईं न उन्हनि जी FIR दाख़िल थी थिए, न उन्हनि जा जवाबदार गिरफ़्तार था थियनि। पोइ ही जेके माण्हुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में नाकाम रहिया आहिनि। गुज़िरियल 17 सालनि खां सिंध में हिकिड़ो झंग जो कानून आहे, जंहिंमें ॾाढो जेको आहे उहो ॾाढो आहे, ऐं जेको मज़लूम आहे उहो हमेशह जेको आहे सो शहीद थींदो रहे थो, मारबो रहे थो या हुनजी तज़लील थींदी रहे थी। ऐं हीअ सम्झनि था त ही कोली ग़रीब आहिनि, कमज़ोर आहिनि, ऐं हू जेको ज़मीनदार आहे, ताक़तवर आहे, उनखे का ॾाढनि जी पुठ आहे। पर आउं सम्झां थो जॾहिं ही माण्हू हज़ारनि जी तइदाद में निकिता आहिनि त उहा ॾाढनि जी पुठ कमज़ोर थींदी ऐं ही कातिल ज़रूरु गिरफ़्तार थींदा। गिरफ़्तार न थिया त असां हिन जे एहतजाज में तेसिताईं शरीक रहंदासीं जेसिताईं उहे कातिल गिरफ़्तार नथा थियनि। ऐं आउं ॿार जे जनरल सेक्रेटरी जे हैसियत में उहो ऐलान थो करियां त जेकॾहिं हिननि खे किथे वकालत में या केस में बि असांजी मदद जी ज़रूरत पई त असीं मदद कंदासीं। जेको कैलाश कोहली सां मसइलो थियो आहे, बेगुनाह हुनखे क़तल कयो वियो आहे, हुनखे अञा ताईं इंसाफ़ कोन मिलियो आहे। त असां पीरू में असां धरणो आयो त उते असांखे एसपी साहब खाली माना कूड़ो दिलासो ॾेई ऐं हिकिड़ो सड़ल पोड़ो हुनमें अॻे निदामाणी बेज़ार हुआ, हुनखे खणी एसपी असांखे थाणे में रखी वेठो आहे। असीं सड़ल पोड़े सां वास्तो कोन्हे त सिंध वज़ीर खे ऐं एसपी साहब के चवां थी कि गरीबन सां जुल्म थियो आहे, गरीब हिकिड़ो हारी मिस्किन वो छा उन वटि छा उन ॾोह कयो, उन्हनि खे माण्हुनि खे इहे सरियाम क़तल कया वेंदा त उन्हनि जे लाइ तव्हां को बि एक्शन नथा खणो। त असां अॼु रोड बिला करे ते वेठा आहियूं, मुंहिंजा ॿाहिरि काफ़ी हिते आयल आहिनि, सिंधी ॿाहिरि, ऐं उन्हनि असां खां गॾु जिते गॾिजाणी कई आहे ऐं कैलाश कोहली जे बचनि जे ॾुख में शामिल थिया आहिनि। ऐं उन सभिनीनि जी ॿारनि जी थोराइती आहियां ऐं ख़ासि करे मीडिया वारनि जी, उन्हनि असांखे हर वक़्तु असांजे ॾुखनि खे मथे पुॼायो आहे, पर हिन वज़ीरनि असांजे ॾुखनि खे हर वक़्तु लोड़ायो आहे। पर हाणे असां इंशाअल्लाह असांखे यकीन आहे असांजी सिंध वासियुनि ऐं पूरे पाकिस्तान ॿाहिरनि ते त असांखे इंशाअल्लाह इंसाफ़ वठी ॾींदा ऐं कैलाश कोहली खे हुनजे बचनि खे हक़ मिलंदो, हुनजी संदसि माई खे बि हक़ मिलंदो, हुनजे माइटनि खे बि हक़ मिलंदो। त सरफराज़ कातिल गिरफ़्तार करियो, न त हींअर त असीं हथनि खाली आहियूं, असीं कानून हथ में कोन खणंदासीं, पर असांजे हथनि में ॾंडा बि अची सघनि था। ही माण्हू जेके वेठा आहिनि इन्हनि जे हथ में हिकिड़ो ॾंडो बि अची सघे थो, हिकिड़ो पत्थर बि अची सघे थो। उनजी ज़िम्मेवार सिंध पुलिस। असांखे कातिल खपे, कातिल खपे, कातिल खपे।